flowering and non-flowering plants? ज़मीन ते मौजूद सब बूटा मिली करे हिकु प्लांट किंगडम ठाहींदा आहिनि, जंहिंखे असां प्लांट जो किंगडम चवंदा आहियूं। बूटनि खे ॿिनि वॾनि ग्रुप्स में विरहायो वेंदो आहे, फ्लावरिंग एंड नॉन फ्लावरिंग प्लांट। जिन बूटनि में गुल नाहिनि थींदा उन्हनि खे नॉन फ्लावरिंग प्लांट्स चइबो आहे, ऐं जिन बूटनि में गुल थींदा आहिनि उन्हनि खे फ्लावरिंग प्लांट्स या गुलनि वारा बूटा चइबो आहे। जीअं त नॉन फ्लावरिंग प्लांट्स खे गुल नाहिनि हूंदा, इन्हीअ करे इहे बूटा स्पोर्स ठाहींदा आहिनि ऐं स्पोर्स जे ज़रिए नवां बूटा पैदा थींदा आहिनि। या वरी कुझु नॉन फ्लावरिंग प्लांट्स सिर्फ़ ॿिज ठाहींदा आहिनि ऐं इन्हनि बूटनि में ॿिज कोन्स में ठाहींदा आहिनि। मॉस, फर्न ऐं कोनिफर नॉन फ्लावरिंग प्लांट्स जा मिसाल आहिनि। फ्लावरिंग प्लांट्स या गुलनि वारा बूटा जॾहिं वॾा थी एडल्ट स्टेज ते पहुचनि था तॾहिं गुल ठाहींदा आहिनि। पॉलिनेशन ऐं पोइ फर्टिलाइज़ेशन जे प्रोसेस मां गुज़री करे बूटनि ते मौजूद फ्लावर्स मेवनि यानी फ्रूट्स में तब्दील थी वेंदा आहिनि। रोज़, हिबिस्कस, सनफ्लावर, मैंगो, बनाना ऐं पपाया फ्लावरिंग प्लांट्स जा मिसाल आहिनि। फ्लावरिंग प्लांट्स खे असां वधीक ॿिनि ख़ासि क़िस्मुनि में विरहाईंदा आहियूं, मोनोकॉट प्लांट्स ऐं डाइकॉट प्लांट्स। फ्लावरिंग प्लांट्स जा ॿिज ॾिसी करे असां सुञाणे सघूं था त इहे मोनोकॉट्स प्लांट्स आहिनि या डाइकॉट प्लांट्स आहिनि। मोनोकॉट्स हिकु कोटिलेडन वारे सीड खे चवंदा आहिनि। डाइकॉट्स जंहिंजे नाले मां ई ख़बर पवे थी त ॿिनि कोटिलेडन वारनि सीड्स खे चवंदा आहिनि। कोटिलेडन्स या सीड लीव्स बूटे जो उहो हिस्सो आहे जेको सीड जर्मिनेशन जे वक़्त शुरूअ में ई नज़र अची वेंदो आहे। मोनोकॉट प्लांट्स जो हिकु सीडिंग लीफ हूंदो आहे ऐं डाइकॉट प्लांट्स जा 2 सीडिंग लीव्स हूंदा आहिनि। इहे सीडिंग लीव्स उन वक़्त निकिरंदा आहिनि जॾहिं सीड्स जर्मिनेशन जे प्रोसेस मां गुज़री करे बूटे में तब्दील थी वेंदा आहिनि। मोनोकॉट ऐं डाइकॉट प्लांट्स जे विच में फ़र्क़ असां न सिर्फ़ इन्हनि जे सीड्स खे ॾिसी करे ॿुधाए सघूं था, इन्हनि जी रूट्स, स्टेम्स, लीफ ऐं फ्लावर्स खे ॾिसी करे बि फ़र्क़ मालूम करे सघिजे थो। मोनोकॉट्स सीड्स में हिकु कोटिलेडन हूंदो आहे, जॾहिं त डाइकॉट्स सीड्स में 2 कोटिलेडन्स हूंदा आहिनि। मोनोकॉट्स में फाइबर्स रूट सिस्टम हूंदो आहे, जॾहिं त डाइकॉट्स में टेप रूट सिस्टम हूंदो आहे। मोनोकॉट्स में स्टेम्स सां वेस्क्यूलर बंडल्स फैलियल हूंदा आहिनि, जॾहिं त डाइकॉट्स में स्टेम्स जा वेस्क्यूलर बंडल्स हिकु रिंग जी शिकिल में हूंदा आहिनि। पननि जूं ख़ासि वेन्स या रगूं मोनोकॉट्स में पैरेलल या आमो साम्हूं हूंदियूं आहिनि, जॾहिं त डाइकॉट्स में पननि जूं रगूं नेट लाइक या ॼार वारी शिकिल में थींदियूं आहिनि। मोनोकॉट जे गुलनि जूं पतियूं टीण ते या 3 सां ज़र्ब ॾिनल हूंदियूं आहिनि, जॾहिं त डाइकॉट्स जे गुलनि जूं पतियूं 4 या 5 या 4 ऐं 5 सां ज़र्ब ॾिनल हूंदियूं आहिनि। छा तव्हां इन्हनि बूटनि मां डाइकॉट्स ऐं मोनोकॉट्स खे सुञाणे सघो था?